नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। राय इस्लाम में तमाम दोस्तन की खुशामदीद। प्यारा दोस्तों, हज़रत हकीम लुक़मान जिन जी एक बेहतरीन नसीहत जेका उन पंहिंजे साहबज़ादे खे फ़रमाई, अॼु उहा नसीहत तव्हां दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कंदुसि। यकीनन बेहतरीन नसीहत आहे। असां तव्हांखे बि अल्लाह जे नेक ॿारनि जी अक़वालनि ते अमल करणु घुरिजे ऐं उन्हनि जी जेके नसीहतूं आहिनि यकीनन असां तव्हांजे लाइ मुफ़ीद आहिनि। जेकॾहिं अमल कयूं त यकीनन अल्लाह पाक ज़रूरु बरकतूं नसीब फ़रमाईंदो। त प्यारा दोस्तों, हज़रत हकीम लुक़मान पंहिंजे साहबज़ादे खे नसीहत फ़रमाई त ऐं पुट, तौबा करण में कॾहिं ताख़ीर न कजां, तौबा करण में कॾहिं देरि न कजां, छो जो मौत अचानक ईंदी आहे। त प्यारा दोस्तों, यकीनन इन ॻाल्हि में को बि शक न आहे ऐं मौत अचानक ईंदी आहे। पोइ तौबा करण जी मोहलत न आहे मिलंदी, वक़्तु न आहे मिलंदो। इन जे करे तौबा करण में ताख़ीर ऐं देरि न कजे। इंसानु आहे, ख़ताउनि जो घरु आहे, गुनाहगार आहे, सो उनखे गुनाहनि खां बख़्शिश ऐं मग़फ़िरत अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी दरबार में वठणु घुरिजे। अल्लाह खां माफ़ी वठे ऐं आईंदा गुनाहनि खां बचण जे लाइ पको ऐं पुख़्तो अहद करे त या अल्लाह आईंदा गुनाहनि जे क़रीब न वेंदुसि। जेके गुनाह थिया पंहिंजे रहम करम सां माफ़ फरमा। यकीनन अल्लाह पाक करीम ऐं रहीम रब आहे। जॾहिं को गुनाहगार बानू पंहिंजे रब जी दरबार में गुनाहनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत जे लाइ दुआ जे लाइ हथ खणंदो आहे, अर्ज़ु कंदो आहे, त अल्लाह पाक उन बाने जी दुआ खे क़बूलु फ़रमाईंदो आहे, रद्द नाहे फ़रमाईंदो ऐं उन बाने जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए छॾींदो आहे। सो प्यारा दोस्तों, यकीनन तौबा में ताख़ीर न कजे, देरि न कजे, तौबा करे छॾिजे ऐं आईंदा गुनाहनि खां बचण जो पको ऐं पुख़्तो अहद कजे। त प्यारा दोस्तों, असां तव्हां बि देरि न कयूं, तौबा में ताख़ीर न कयूं ऐं गुनाहनि खां बचण जो पको ऐं पुख़्तो अहद कयूं ऐं पंहिंजो पाण खे गुनाहनि खां बचायूं। यकीनन गुनाहनि जे अंदरि काफ़ी नहूसतूं आहिनि, काफ़ी जेको गुनाहनि जे अंदरि नुक़सानात आहिनि। अल्लाह पाक असां तव्हांखे गुनाहनि खां महफ़ूज़ फ़रमाए, गुनाहनि खां बचाए ऐं जेके गुनाह असां खां थी विया अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए। पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जिन जे सदिक़े अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जे गुनाहनि जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए ऐं अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे नेक कमु करण जो शौक़ु ऐं जज़्बो अता फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी खे दीन मतीन जी ख़िदमत जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पंहिंजी ऐं पंहिंजे दोस्तनि जी ऐं पंहिंजे तमामु मुस्लमाननि भाइरनि जी इस्लाह करण जी तौफ़ीक़ ऐं साद नसीब फ़रमाए। यकीनन इहो असांजे मथां लाज़मी ऐं ज़रूरी आहे त असां पंहिंजो पाण खे बि गुनाहनि खां बचायूं ऐं पंहिंजे मुस्लमाननि भाइरनि खे बि गुनाहनि जे कमनि खां मना कयूं ऐं नेकी जे कमु करण जो उन्हनि खे हुकुम कयूं। यकीनन जेको माण्हू गुनाहनि जे कमनि खां ॿियनि खे रोके थो ऐं नेकी जे कमनि जो हुकुम करे थो, यकीनन उहो अल्लाह जो प्यारो ऐं नेक बानो आहे। अल्लाह पाक असां तव्हांखे बि तौफ़ीक़ अता फ़रमाए जो इहे नेकी जे कम जो हुकुम कयूं ऐं बुराई ऐं गुनाहनि जे कमनि खां ॿियनि खे रोकियूं। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जी कोशिशनि खे पंहिंजी बारगाह में क़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। अल्लाह पाक असां तव्हां सभिनी जी बख़्शिश ऐं मग़फ़िरत फ़रमाए। प्यारा दोस्तों, हीअ हुई अॼु जी मालूमात जेका मूं दोस्तनि जी ख़िदमत में अर्ज़ु कई। वरी नई मालूमात में दोस्तनि जी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।